खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे वलियत कॉलोनी में श्री उत्तम राम जी महाराज जो सालियानो अरिड़हों मेलो अक़ीदत एहतराम सां गुफ़ा धाम आश्रम में मल्हायो वियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई। मेले जे मौक़े ते गुफ़ा धाम खे ख़ूबसूरत लाइटनि ऐं गुलनि सां सींगारियो वियो। इन मौक़े ते यात्रियुनि मज़हबी इबादत करे दिली सुकून हासिल कयो। यात्रियुनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त तमामु घणी ख़ुशी थी आहे। असांजे गुरु साहिब जो इहो अरिड़हों मेलो हिते पाकिस्तान में लॻी रहियो आहे। उत्तम आश्रम गुफ़ा धाम जो असांखे ॾाढो आनंद अचे पियो ऐं तमामु यात्री जेके आहिनि परे परे खां आया आहिनि। हीअ सूफ़ी संत आहिनि, इन 14 साल जेको आहे जंगल में तपस्या कई आहे, वनवास में रहिया आहिनि। इन्हनि कॾहिं बि शादी कोन, हिन गादी जा जेके बि आहिनि गादेश्वर हिन खां अॻु में बि थी रहिया आहिनि। 8, 9, 10 गादी आहे। इन मां के बि सभु जेके आहिनि गैर शादीशुदा आहिनि ऐं पंहिंजे धर्म ते सूफ़ी संत ऐं पंहिंजी माण्हू हिते पंहिंजी मुरादूं खणी था अचनि। डेली हिते सत्संग थींदो आहे, पर सालियानो मेलो हिकिड़ो दफ़ो ई लॻंदो आहे। उन में यात्री परे खां पंजाब खां, सिंध में सखर आहे, सादकाबाद आहे, पंहिंजो मीरपुर माथेलो आहे, घोटकी आहे, रहमियार खान, सिंध में उमरकोट, मीरपुर ख़ासि, सांगड़, हैदराबाद, टंडोलार, सभु परे परे खां यात्री ईंदा आहिनि, पंहिंजो आशूं खणी ईंदा आहिनि। उनजो मन जूं मुरादूं हुतां पूरियूं थींदियूं आहिनि। तक़रीबन अरिड़हों मेलो लॻे पियो ऐं पाकिस्तान जे अंदरि। ईअं त मेला महाराज साहिब जा तमामु घणा आहिनि। हीअ उत्तम धाम उत्तम महाराज साहिब स्वामी योगेश्वर हुआ, जिन पंहिंजे जेके योग तपस्या सां हिते 112 में हिकिड़ो जो गुफ़ा धाम, गुफ़ा उनखे चइबो आहे जेको ज़मीन जे हेठि थोरी खॾ खोटी उनजे अंदरि वेठी तपस्या कंदा आहिनि, परमात्मा खे मालिक खे यादि कंदा आहिनि। त अहिड़ा जेको योगेश्वर हुआ उनजो इहो मेलो लॻो पियो। तक़रीबन अरिड़हों मेलो आहे हिते। महाराज साहिब जा शेवादारी जेका इंडिया जेके आहिनि मुरीद आहिनि, पूरे पाकिस्तान जे कुण कुण सीमा आहिनि। कोई घोटकी सां, कोई पंजाब खां, कोई बलूचिस्तान खां, अलाए किथे किथे खां यात्री आयल आहिनि। तक़रीबन 8-10 हज़ार जे क़रीब क़रीब यात्री हिते आहिनि। तमामु सुठी शेवा थिए थी, तमामु सुठो इंतज़ामु आहे, तमामु सुठो। यात्री पंहिंजे पंधु करे हिते भॻत अचनि था, प्रचार कनि था, गायक अचनि था ऐं मालिक जो गुणगान कनि था। साईं उत्तम आश्रम गुफ़ा धाम सालियानो हर साल अरिड़हों मेलो लॻे रहियो आहे। पूरे पाकिस्तान में सखर खां यात्री, पंजाब खां, कराची खां, सिंध जा यात्री अचनि था। ऐं हीअ गुफ़ा धाम उत्तम आश्रम गुफ़ा धाम आहे खिपरो शहर में, वलियत कॉलोनी, ढीला रोड ते। सभिनी खे धन्यवाद, महिरबानी। जेके परे परे यात्री आहिनि, हीअ पाकिस्तानी मुल्क जे हवाले सां अमन भाईचारी का पैगाम ॾी था। हीअ भक्तनि जी सूफ़ियुनि जी भक्ति आहे, सूफ़ियुनि जा मेला आहिनि, सूफ़ियुनि जा शेवादारी आहियूं। सभिनी खे धन्यवाद। ऐं असांजो जेको धाम आहे हीअ साईं उत्तम राम साहिब जी धाम आहे। मेलो तमामु असांखे तमामु सुठे नमूने सां वॾे ऊचाए ख़ुशनि था। हिते असीं तमामु सुठे लेवल ते हीअ अरिड़हों मेलो असीं हिते मल्हाए रहिया आहियूं। इन में असांखे तमामु वॾो आशीर्वाद, असांखे वॾो तमामु बल, असांखे तमामु सुठे नमूने सां सभु कुझु मल्हाए रहिया। असां पूरी आज़ादी आहे, महिरबानी। असांजो इहो संत तमामु महान संत हो, दुनिया खां त्यागी थी माल मिल्कियत छॾे रवानो थी वियो, अलाह जे नाले में शुरू थी वियो। त असांजो बि मुर्शिद आहे, पुराणे वक़्त सां असां हलूं पिया ऐं असांजो यकीन आहे त असांजो मुर्शिद असां ते दुआ जा हथ आहे हुन जा। उत्तम राम गुफ़ा ते हर साल वांगुरु हिन साल बि तमामु सुठे नमूने मेले जो इफ़्तिताह थियो आहे। मेलो मल्हायूं पिया सुठे नमूने ऐं तमामु सुठे नमूने शेवा थी आहे, आरती थी आहे ऐं असांजे मुल्क लाइ दुआ घुरी वई आहे। असांजो मुल्क सदाईं शाद ऐं आबाद रहे ऐं तमामु सुठा भॻत आया आहिनि परे परे खां। सत्संग कीर्तन कनि पिया, सॼी राति सत्संग जारी रहंदो, भंडारो आहे। अॼु जेको हिते मेलो हले पियो साईं आत्माराम साहिब जो, हिते संतनि जा मेला आहिनि। ईअं सम्झो त हिते हिकिड़ो मंगल लॻो पियो आहे ऐं असीं वॾा भाग्यशाली आहियूं जो गुरुनि असांखे हिते घुरायो आहे। असांजे वस में का कोन्हे। जेके बि हिते माण्हू आया आहिनि, प्रेमी आया आहिनि, उनखे घुराइण वारा इहे ई गुरू आहिनि ऐं उहे सभु भाग्यशाली आहिनि जेके उनजो दर्शन करण आया आहिनि। ऐं तव्हां नोट कयो हूंदो, अॼु खां 2-3 साल पहिरीं त का शइ कोन हूंदी हुई। अॼु ॾिसो त हिते कोट लॻी विया आहिनि, आश्रम ठही विया आहिनि। इहे हिन गुरुनि जी महिमा आहे, ॿियो कंहिंजी आहे? इहे ई आहिनि जेको आशीर्वाद ॾियनि था ऐं महिमा कनि था। धाम ते जेके अचनि था सभु शेवादारी आहिनि। असीं बि उन सिक ऐं शेवा सां हिते पहुता आहियूं। हिते जेको बि मनोकामनाऊं रखी अचे थो उन जूं पूरियूं थियंदियूं। इन मेले जो सभी हिंदू भाइयों के लख लख वाधाई। हमें देख के बड़ी खुशी हुई है और इससे भी बड़ी खुशी हुई है कि हमें बुलाया गया है और बुलवाने के बाद जो हम यहाँ पे मोहब्बत और रवादारी, मजहबी रवादारी है
उसके हम जब बैठे साथ है, मरना पड़ना हमारा साथ है, तो मजहबी प्रोग्राम में शरीक भी होना चाहिए एक दूसरे के। और यहाँ पे आके हम बहुत खुश हुए हैं। बड़ी मेहरबानी है आप लोगों की, महाराज बिरादरी की, मेघवाड़ बिरादरी की, तहे दिल से आपका शुक्रगुजार है। उत्तम राम जो राम प्रकाश जो उन्होंने जो आहे तमामु सुठी तैयारी कई आहे। उन खां पोइ ई धरती जेका सूफ़ियनि संतनि जी धरती आहे, इन्हनि संतनि जेको अमन ऐं प्यार जो पैगाम ॾिनो आहे, पाण में यकजहती ॿधी करे रहो। जीअं शाह साहब जेको आहे उन चयो आहे त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजे अब्दुल लतीफ़ चयो मिटी लदो मान, करोड़े कन सलाम अची आसन उनजे। उत्तम जी में राम रहो। मेलो तमामु बढ़िया लॻो है, तमामु सुठो लॻो है। माण्हू री चाह उत्साह तमामु घणी है ऐं शेवादारी न धनकार है जो तमामु घणी शेवा करे रहा है ऐं मंडप न तमामु घणो वधायो है। ये कठिन समय में न एॾो वॾो मंडप मचाइण तमामु हिकु माना बेहतरीन काम है। सनातन धर्म री जय है ये में, समझो नी, ये तमामु बेहतरीन काम है। बेहतरीन माना जो कहिजे उत्सव वो है, शुभ अवसर वो है, ये री खजाना बधाई ॾियां में। सिंध सूफ़ियन ऐं बुज़ुर्गनि जी धरती है जंहिं हमेशा अमन प्यार भाईचारे जो दर्स ॾिनो है। पाकिस्तान में असांखे मज़हबी इबादत करण जो हक़ हासिल है। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।